गॾु अचो। बुखार आहे मुंहिंजे हिसाब सां अच्छा बाबा टिकट त वाणी छॾी अलॻि ना गॾु कयो, छो त एटीसी जी टाइमिंग हली वेंदी, मूंखे उते वञी अटेंडेंस ॾियणी आहे कोर्ट में, सेंट्रल जेल। जी त अॼु ख्वाजा सरान तव्हांजे ख़िलाफ़ बयान ॾिना आहिनि। हू चवनि था त हिन असांखे उकसायो, हुन खां पोइ असां एसएसपी ऑफिस में जो हंगामो कयो। तव्हां छा चवंदा? पहिरीं ॻाल्हि त इहा, हंगामे में जेके कलम लॻियल आहिनि, पहिरीं ख्वाजा सरा कम्युनिटी कलम खे पढ़े त पुलिस चयो छा हिननि जे बारे में। ऐं टेररिज्म जेके ॾेखारी आहे हू सुप्रीम कोर्ट जी रूलिंग जे तहत स्टैंड आउट करे ई नथी हिन केस में। ॿियो त फोरेंसिक थी वई आहे, फोरेंसिक जेके बेनिफिट ऑफ डाउट जेके आहे वो अक्यूज़ थी वियो आहे, ऐं मां पंहिंजा सैंपल्स बि जमा कराए वरिता आहिनि हिननि खे, ऐं हिननि सां हर शइ में कॉपरेशन कई आहे। हुन खां पोइ बि हिननि दहशतगर्दी जा कलम हणाइनि था, ऐं हिननि या ख्वाजा सरान माण्हुनि खे जेके आहे हू कुटियो आहे, हुननि खे इलाही फिज़िकल असॉल्ट कयो आहे। मेडिकल किथे आहे, इंजरीज़ किथे आहिनि, तोड़ फोड़ किथे आहे, सीसीटीवी फुटेजिस किथे आहिनि। मूंखे त हैरानी आहे अञा ताईं किथे बि हिननि खां ही सवाल न थियो आहे। हालांकि जुडिशियल मैजिस्ट्रेट आमिर राजपूत साहब जेके कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट जा आहिनि जज, उन्हनि मुंहिंजे साम्हूं को 100 चकर हेयरिंग में पुछियो हूंदो आयु खां, वेयर आर द एविडेंस, वेयर आर द एविडेंस। इवन ऑर्डर में बि क्लियर आहे, हू ही नथा चवनि त असां दहशतगर्द आहियूं, हू चवंदा त ही हाणे मुंहिंजी जुरिसडिक्शन रही न, कंहिं ॿिए जुरिसडिक्शन में हली वई आहे, हिन करे आउं हिननि जी एप्लीकेशन ट्रांसफर थो कयां। हाणे 2 महीनो ट्रायल हलियो आहे ऐं पुलिस साबित ई न करे सघी आहे हुन कोर्ट में त आउं दहशतगर्द आहियां, त हिन कोर्ट में किथे साबित कंदो। कुटनि पिया, हिननि खे धमकियूं आहिनि त असां तव्हांखे छॾींदा न, डेली मार था खाइनि, वल्नरेबल कम्युनिटी आहे। मूंखे हिननि सां या कंहिंसां शिकायत कोन्हे, पंहिंजे डिपार्टमेंट जे सीनियर्स सां बि न आहे। मूंखे सिर्फ़ु हिकु फर्द सां शिकायत आहे, जंहिंजे ख़िलाफ़ हाई कोर्ट में सेक्शुअल हैरासमेंट एट वर्क प्लेस में वई आहियां, जिते हुन पंहिंजा कमेंट सबमिट कराया आहिनि त ना हूं एक्सेप्ट कंदमि हैरेसमेंट, ना हुन डिनाई कंदमि हैरेसमेंट। हैरेसमेंट वारो जेकी मुंहिंजो पॉइंट आहे हुनखे हुन टच ई न कयो आहे। त इट्स वेरी इज़ी फॉर मी टू फाइट एंड आई विल फाइट इन दी एंड, भले मूंखे सुप्रीम कोर्ट छो न वञिणो पए। हाणे तव्हां मेंटेलिटी ॾिसो न, आउं त प्रोटेक्टिव बेल वरिती, अॼु बेल वरिती, मूंखे पोइ बि पुलिस मां हिकु आहे खौफ़, जीअं चई था सघूं त कस्टडी में खणी कुझु बि करे सघनि था। ट्रांसजेंडर केतिरे आराम सां था घुमनि शहर में, ना हाई कोर्ट विया आहिनि ना हिते तव्हांखे नज़र ईंदा, सुबुह आया हूंदा हींअर बि हली विया आहिनि। पुलिस कुझु चवे ई नथी हुननि खे, जेके पुलिस चवे थी हू था कनि, ऐं हुननि खे शायदि नंढा नंढा फेवर मिलंदा, बाक़ी केस में त को अक्यूज़ आहियूं न, हुननि ते आहे हर शइ। मुंहिंजो त जेके वॉइस नोट आहे उहो बि साबित न थियो, ऐं वरी हिन फ़ैसिले खे हाई कोर्ट में इंशाल्लाह चैलेंज कंदमि। थैंक यू। ॾिसो तव्हां चओ पिया मां हुते वञा थी, जांच कमेटी वारो पेश कयां थी, सभु मामला करियां थी। अॼु वो डीएसपी इनायतपुर जी रिपोर्ट जमा कराई आहे कोर्ट में, ही कमेटी वारो पेश थियण लाइ तयार ई न आहे। अदा कीअं थो थी सघे, 2 महीना ट्रायल कोर्ट हुते कंज्यूमर कोर्ट में हिकु शइ हली आहे, 2 चकर आउं हिननि ॾे वई आहियां, हिननि मूंखे घर में घिड़ी हिकु चकर कुटियो आहे, थाणे ते घुराए चकर बदतमीज़ी कई आहे। अॼु बि तव्हांजे साम्हूं मीडिया, सोशल मीडिया अॼुकल्ह एतिरो एम्पावर थी विया त हर शइ मीडिया ते अवेलेबल आहे, तव्हां ॾिसी सघो था त अॼु बि 70 खां 80 अफ़राद मूंखे अरेस्ट करण लाइ आया हुआ। पहिरीं ॾींहुं बि मूंसां ईअं कयो, त दहशतगर्दी ही था फैलाइनि, सिंपल आहे। ऐं आउं छो हिननि सां कॉपरेट न कंदमि, आउं त अॼु बि चयो आहे जेकॾहिं तव्हां मुंहिंजे एडवोकेट्स खे अलाउ कयो, हर शइ अलाउ कयो, ऐं हर शइ मुंहिंजो फ़ोन तव्हां वटि, तव्हांखे कहिड़ी कॉपरेशन खपे। पासवर्ड्स त तव्हां चओ पिया त आउं पासवर्ड ॾियां, चैट डिलीट करायां, ही त आउं नथी करे सघां न। एविडेंसिस छो रिमूव कयां जेके मूं वटि पिया आहिनि, हुन में हा इहा ॻाल्हि सही आहे त आउं पासवर्ड न ॾिनो आहे, पोइ मुंहिंजो राइट आहे न ॾियणु, बाक़ी त आउं कॉपरेशन हर हाल में कई आहे हिननि सां। हुन वीडियो जी मूंखे ख़बर कोन्हे, छो त आउं वीडियोज़ ऐं ऑडियोज़ अञा ताईं इवन FIR बि आउं जेकॾहिं चवंदमि त आउं हुनजा कंटेंट्स न ॾिठा आहिनि। बट ही जेके बेनज़ीर ज़रदारी हुई जेके मुंहिंजी जॻह ते आयूं, छो त आउं ऑफिशियली लीव ते हुयमि, ऑर्डर आहे, इवन दैट टाइम व्हेन आई वाज इन जेल आई वाज ऑन ऑफिशियल लीव। मुंहिंजी लीव जेल खां ॿाहिरि अचण खां पोइ बि अधु महीने खां पोइ ख़तमु थी आहे ऑफिशियल लीव। हुन ते हिननि भले मुंहिंजी CDR कढाइनि, हिननि पाण मूंखे घुरायो ऑफिस, जॾहिं आउं लीव ते हुयमि हिननि मूंखे छो घुरायो।
ऐं हिननि वटि हर शइ जी वीडियो आहे, तोड़ फोड़ जी नाहे, तशद्दुद जी नाहे। ऐं बेनज़ीर ज़रदारी जेके आहे गारियूं गंद पई करे असां सां मूंसां पर्सनली जंहिंजी शिकायत आऊं कई हुई एसएसपी हैदराबाद खे सेम स्पॉट ते, त हू शइ बि आहे, ही शइ बि आहे, हुननि खे जोड़ण जी कोशिशि था कनि। हा, हिन जी आऊं ॻाल्हि कयां पई त ही जेके आहे हुन वाक़े जी आहे जॾहिं साम्हूं खां हू गारियूं पई ॾे सभिनि खे, त ही अहिड़ा आहिनि त ट्रांस अहिड़ी आहे त ही अहिड़ी आहे। कंहिं भंडरा जी वीडियो तव्हां वटि न हूंदी, कंहिं डंडे जी वीडियो तव्हां वटि न हूंदी, कंहिं तशद्दुद जी न हूंदी। जेकॾहिं पुलिस वारे सां तशद्दुद थियो आहे, किथे आहे उनजी पिक्चर्स? ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, कमरे खां आऊं ॿाहिरि थी अचां न, दैट मीन्स आऊं पंहिंजे ऑफिस में वेठी आहियां, हू किथे आहे? पूरे सोशल मीडिया ते वीडियोस हलन पियूं एट द डे ऑफ व्हेन एफआईआर वाज लॉन्च। पुलिस पाण किथे आहे जिन ते हमलो थियो आहे? जॾहिं ॿिया हिरास थींदा हुया त तव्हां जी कंप्लेन तव्हांखे एसएसपी राखी तव्हां ऑफिशियली तरीक़े सां कंप्लेन कयो? छो न कराई हुई? आऊं त रोवां पई त जंहिं ॾींहुं एफआईआर लॉन्च थी आहे 2 महीना पहिरीं आऊं 3 सीनियर्स खे चयो आहे, उन्हनि सीनियर्स जा मैसेजेस पिया न हुननि सीनियर्स जा मैसेजेस पिया हुआ, हू हिननि खे सम्झायो हो, हू मैसेजेस बि मूं वटि पिया आहिनि। जी, उन्हनि हिननि खे सम्झायो। ऐं फॉर्मर एसएसपीज़ हुआ जंहिं हिननि सां मूंसां कमु कयो, मुंहिंजो अहमद शेख हुआ, फारूक लंजाज सर हुआ, मुंहिंजो करण जेके पंहिंजो ज़ाती डीआईजी आहे तारिक धारी जो साहब हू हुआ। टिनिनि खे आऊं हिन जा स्क्रीनशॉट्स मोकिलिया चैट जा, ऐं मैसेजेस मोकिलिया, ऐं हीअं बि चयो त सर आई एम सुसाइडल। ऐं सभु मैसेजेस मुंहिंजा पिया आहिनि। मूंखे अमजद सर रिस्पॉन्ड कयो, मूंखे फारूक साहब रिस्पॉन्ड कयो त असां हिननि सां ॻाल्हायो आहे, हाणे खां पोइ तव्हांखे तंग न कंदो। अॼु खां पोइ नेक्स्ट डे घुराए हिननि मूंसां एतिरी बदतमीज़ी कई त तुंहिंजी हिम्मत कीअं थी, तूं मुंहिंजा मैसेजेस मथे थी मोकिली, मुंहिंजी प्राइवेसी ब्रीच थी करीं, तोखे न ॻाल्हाइणो त मना करीं आहे, तोखे मुंहिंजी शिकायत करण जी कहिड़ी नीड पई, तोखे आऊं ट्रस्ट नथो करे सघां, तूं हाणे हितां खां ऑफिस खां टाटा बाय बाय अल्लाह हाफ़िज़। त आऊं बि लीव लाइ अप्लाई करे छॾियो, 2 महीना लीव ते हली वियमि। हुन जे दौरान ही सभु थियो आहे, ऐं हिन मूंखे चयो त आऊं तोखे डिपार्टमेंट मां बि कढाईंदमि, तुंहिंजो फ्लैट बि खसंदमि, ऐं एटीसी बि तो ते ऐड कंदमि, ऐं 3 शयुनि में ही फेल थी वियो। ऐं हर जॻह हिते हिन खे चैलेंज कयां पई, छो त मूं वटि एविडेंसिस आहिनि। हाई कोर्ट में पिटीशन एडमिट थींदी ई न विदाउट एविडेंसिस। न न अहिड़ी ॻाल्हि न।